दिस इज़ डॉक्टर कंवल मेमन, जो कि मैं होस्ट हूँ इल्म के सफ़र प्रोग्राम की। पीटीवी नेशनल पे चलता है हर वेडनेसडे को 4 से 5 बजे। देखना नहीं भूलिएगा। जैसा कि आज हमने प्रोग्राम किया, आज वेडनेसडे का दिन है और हम लाइव गए थे टॉपिक के साथ, जो कि टॉपिक था लेक ऑफ एजुकेशन, तालीम की कमी किसको कहा जाता है। हमारे साथ बहुत अच्छे गेस्ट भी मौजूद थे, जो कि वफाकी यूनिवर्सिटी के वाइस चांसलर थे, इसके अलावा केबेस्ट के वाइस चांसलर थे और इसके अलावा एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी के वाइस चांसलर थे। बहुत अच्छी गुफ्तगू हुई, देखना नहीं भूलिएगा। थैंक यू सो मच, अल्लाह हाफिज, स्टे ट्यून। अस्सलामु अलैकुम सर, वेलकम पीटीवी होम। वहाँ एक मैंने कमी महसूस की कि कुछ स्पेशल प्रोग्राम एजुकेशन पे होना चाहिए। इसके अलावा भी यहाँ पर प्राइवेट एसोसिएशन जो भी है, सीईओ और जो वाइस चांसलर वहाँ है हमारे, ये जो आपने अभी बोला है इसकी बात सही है। वहाँ पे नहीं, वो दूसरा सईद खान है। अच्छा, हाँ सईद खान मिल जाता हूँ, वो जो पीबीएस उसके साथ वो मेरे पास आए थे। प्रोड्यूसर सिकंदर मीरजट एंड गेस्ट प्रोग्राम की तरफ जाते हुए। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, भलीकार है तव्हांखे इल्म जे सफ़र जे प्रोग्राम में। आऊं तव्हांजी पंहिंजी मेज़बान डॉक्टर कंवल मेमन। उम्मीद आहे तव्हां सभु खैर ख़ैरियत सां हूंदा। नाज़रीन, इल्म जे सफ़र जे प्रोग्राम में असां इल्म जे मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते बहस मुबाहिसो कंदा आहियूं, गुफ्तगू कंदा आहियूं। जीअं इल्म जी अहमियत हुजे, चाहे इल्म जो शऊर हुजे, चाहे इल्म जी खोट हुजे। त नाज़रीन, अॼु बि अहिड़े ई उनवान ते असां गुफ्तगू कंदासीं, इल्म जी खोट। इल्म जी खोट नाज़रीन जेका आहे असांजे मुआशरे में हिकिड़ो अहम ऐं संगीन मसइलो आहे, जेको हर इंसान जी ज़िंदगी ते असरअंदाज़ थिए थो। केतिरनि ई इलाइक़नि में इल्म जी खोट जूं वजूहात मुख़्तलिफ़ आहिनि, चाहे उन्हनि में स्कूलनि जी गैर मौजूदगी हुजे, चाहे उन्हनि में वसीलात जी घटिताई हुजे, चाहे जेके आहिनि सक़ाफ़ती, समाजी ऐं इलाक़ाई असरात उन्हनि ते पवंदा हुजनि, ऐं चाहे जेको आहे तालीमी इदारनि जे नाक़िस मयार जे मुताबिक़ ॿारनि खे स्कूल जी तालीम मुहैया करण में घटिताई थी वञे। नाज़रीन, उन जे करे उन्हनि इंसाननि में शऊर ऐं मुहारतुनि जी कमी रहिजी वञे थी, ऐं उन खां अलावा जेके आहिनि समाजी ऐं मुआशी असरात पिणु थियनि था, जेके तालीम हासिल करण में रंडक विझनि था। नाज़रीन, इन सां ई तालीम हासिल करणु तमामु घणी ज़रूरी थी वञे थी ऐं उन जो रुझान करणु तमामु घणो ज़रूरी आहे। अंगनि अखरनि मां इहा ख़बर पवे थी त पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि में, ख़ासि करे असांजी सिंध में, तालीम जो रुझान तमामु घटि आहे। ऐं अफ़सोस सां तालीम जो रुझान जेको आहे तक़रीबन 60% ते आहे। 40% अञा उन जे खाल खे पूरे करण जी ज़रूरत आहे। ऐं उन में सभिनी खां अहम वजूहात जेके आहिनि, सभिनी खां पहिरें नंबर ते आहे त ॿारनि खे स्कूल जी फ़ीस भरण जे लाइ पैसा न आहिनि, या वसीलनि खे पूरे करण जे लाइ अखराजात न आहिनि। ॿिए नंबर ते जेको ख़ासि ऐं तमामु घणो ज़रूरी आहे त स्कूलनि जी मौजूदगी न आहे, ऐं अगरि स्कूलनि जी मौजूदगी आहे त उन्हनि में सामान मुहैया नथो कयो वञे, ऐं स्कूलनि में अगरि सामान आहे त उन्हनि में उसातिज़ा न आहिनि या उन्हनि जी ट्रेनिंग नथी कई वञे। त नाज़रीन, ईअं ई असांखे तहक़ीक़ जे मुताबिक़ ख़बर पई आहे त 3000 तक़रीबन स्कूल जेके आहिनि उहे या त बंदि आहिनि या गैर फ़ाल तरीक़े सां आहिनि। इन्हनि सभिनी ते असां अॼु बहस मुबाहिसो बि कंदासीं ऐं गुफ्तगू बि कंदासीं त आख़िर असांजे मुल्क में, ख़ासि करे असांजे सूबे सिंध में, इल्म जी घटिताई या खोट आख़िर आहे छो। नाज़रीन, तमामु बहितरीन महिमान मौजूदु आहिनि जिन खे असां पंहिंजो पाण सां मदहू कयो आहे ऐं बहितरीन शख़्सियत जा मालिक आहिनि। असां सां पहिरें नंबर ते मौजूदु आहिनि जेके पाण वाइस चांसलर आहिनि फेडरल उर्दू यूनिवर्सिटी ऑफ आर्ट्स, साइंस एंड टेक्नोलॉजी जा। जी नाज़रीन, आऊं ॻाल्हि कयां पई प्रोफेसर डॉक्टर ज़ाफ़्ता खान शनवारी जी। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं सर? थैंक यू वेरी मच, बहुत शुक्रिया। थैंक यू सो मच सर, हमारे प्रोग्राम में आने के लिए, इल्म जो सफ़र, और स्पेशल थैंक्स। प्लेजर ऑफ माइन, सच्ची बात है। थैंक यू, वंडरफुल आइडिया, और बहुत अच्छे टॉपिक पे आप काम कर रहे हैं। आपके तमाम जो सीनियर्स हैं उनको मैं थैंक्स बोलना चाहता हूँ कि आपने बहुत अच्छे टॉपिक को चूज़ किया है। आई एम रियली ग्रेटफुल सर, बहुत 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 शुक्रिया। जी नाज़रीन, असां सां ॿिए नंबर ते महिमान मौजूदु आहिनि जेके पाण फॉर्मर वाइस चांसलर आहिनि एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी जा, ऐं माशाअल्लाह सां उन्हनि पब्लिकेशन्स ते बि कमु कयो आहे, रिसर्च पब्लिकेशन्स 27 माशाअल्लाह सां उन्हनि जा आर्टिकल्स आहिनि।
ऐं उन खां अलावा जेके आहिनि उहे एसोसिएट थियल आहिनि इंटरनेशनल वाटर मैनेजमेंट इंस्टीट्यूट सां बि जे आउं ॻाल्हि कयां पई प्रोफेसर डॉक्टर फतेह मोहम्मद मरी साहिब जी। अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम सलाम। कीअं आहियो सर? बिल्कुल ठीक। भली कार आहे तव्हांखे इल्म जे सफ़र जे प्रोग्राम में इंशाल्लाह तमामु बहितरीन गुफ्तगू थींदी। थैंक यू सर। जी नाज़रीन, असां सां 3 नंबर ते महिमान मौजूदु आहिनि जेके पाण फॉर्मर वाइस चांसलर आहिनि KS बीजा ऐं माशाअल्लाह सां एजुकेशनिस्ट आहिनि। जे आउं ॻाल्हि कयां पई प्रोफेसर डॉक्टर काशिफ महमूद जी, ऐं भली कार कयां थी उन्हनि खे इल्म जे सफ़र जे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम डॉक्टर काशिफ। अस्सलाम वालेकुम। बहुत शुक्रिया आपका बुलाने का। थैंक यू सो मच। थैंक यू सर। जी नाज़रीन, बिना देर कंदे असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं। सभिनी खां पहिरियों मुखातिब सिर्फ फॉर एग्जाम्पल क्या, लेकिन उसके अलावा पूरी मुस्लिम दुनिया को देखें, आप अपनी आबादी देखें और एक जूश आबादी देखें, आपको क्यों मार पड़ रही है? तो साइंस एंड टेक्नोलॉजी। आप जो मुसलमान हो आपने वो छोड़ दिया, कभी आप दुनिया में थे, आप जब जाते थे जिसकी दुनिया में आप फैल गए हो, तो आपको मॉडर्न टेक्नोलॉजी इस्तेमाल करके खेल पे कैसे चलना है, कैसे हमला करना है, कैसे जवाब देना है, आप मुसलमानों को पता था?